नौशरो फिरोज़ी अदालत औरत के कत्ल केस में ज़ाल मुड़स के उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार मोहम्मद पन्ना संदसि ज़ाल शहनाज उर्फ शाना के उम्र कैद ऐं $1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार मोहम्मद पन्ना के 10 साल कैद ऐं 50,000 ॾंड जी सज़ा भी ॿुधाई वई। मक़तूला के कानूनी वारसनि के $10 लख अदा करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जवाबदारनि खे सज़ा मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॿुधाई आहे। जवाबदारनि 2017 में मुस्मात नुसरत के कत्ल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नौशेरे फिरोज़ी अदालत औरत के कत्ल केस में ज़ाल मुड़स के उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार मोहम्मद पन्ना संदसि ज़ाल शहनाज उर्फ शाना के उम्र कैद ऐं $1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार मोहम्मद पन्ना के 10 साल कैद ऐं 50,000 ॾंड जी सज़ा भी ॿुधाई वई। मक़तूला के कानूनी वारसनि के $10 लख अदा करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जवाबदारनि खे सज़ा मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॿुधाई आहे। जवाबदारनि 2017 में मुस्मात नुसरत के कत्ल कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर ज़ाहिद कायम खानी खां। जी ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मॉडल क्रिमिनल कोर्ट नौशर फिरोज़ी अदालत के जज नज़ाकत अली जेको आहे साबित थियण ते जेको आहे ज़ाल ऐं मुड़स खे जेको आहे उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। जवाबदारनि जेको आहे 5 ॿारनि जी मां मुस्मात नुसरत खे जेको आहे क़त्ल कयो, जंहिंजो ॾोह साबित थियण ते जवाबदार मोहम्मद पन्ना भान ऐं संदसि ज़ाल शहनाज उर्फ शहना खे जेको आहे उम्र कैद ऐं $1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। जंहिं जवाबदार पन्ना भान खे जेको आहे कलम 324 में जेको आहे 10 साल वधीक सज़ा ॿुधाई वई आहे ऐं $50,000 ॾंड विधो वियो आहे। अदालत जेको फ़ैसिलो ॾिनो आहे हुनमें जेको आहे मक़तूला जे जेके वारस आहिनि ऐं हुननि जे ॿार आहिनि उन्हनि खे पिणु $10 लख जेको आहे ॾियण जी हिदायत जारी कई आहे। अव्हां खे ॿुधाईंदो न, साल 2017 में जेको आहे थारूशा थाणे जे हथ में जेको आहे मुस्मात नुसरत के जेको आहे क़त्ल करण जो केस दाख़िल कयो वियो, जेको मक़तूला जे भाउ जेको आहे रमज़ान भान जेको आहे दाख़िल कयो। 2017 खां इहो केस जेको आहे हलंदो रहो। अॼु जेको आहे मॉडल क्रिमिनल कोर्ट जेको आहे हिन केस में जेको आहे जवाबदार जेके ज़ाल ऐं मुड़स आहिनि। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी ज़ाहिद अपडेट करण लाइ।